किस्सो नंबर 26। भूरीअ खे कहिड़ी ख़बर इश्क जी। हिकिड़ी राति वतायो फ़क़ीर कंहिं दोस्त वटि वञी टिकियो। ज़माने जूं ॻाल्हियूं कंदे दोस्त पुछियुसि, वताया पंहिंजी हयाती में ज़रूरु इश्क बि कयो हूंदई। पुछियईंसि कंहिं सां? हुन चयो कंहिं ज़ाल ज़ात सां। त फ़क़ीर चयुसि, नंढपण में इश्क मिजाज़ी कयासीं, पोइ हक़ीक़ी इश्क में टपी पियासीं। लॻो इश्क हक़ानी ॼण मिसरी, पोइ वियो मिज़ाज बि मूं खां विसरी। वताए चयुसि त तूं पंहिंजे इश्क जी का सुध सुणाए। दोस्त चयो त अवल मर्द औरत मथां आशिक़ थींदो आहे, उन्हीअ खे अखियूं भञी इशारा ॾींदो आहे, पोइ अख सां अड़िजी वेंदी आहे ऐं दिलि कुर्ब में कढ़िजी वेंदी आहे। मोहबत जी माड़ी अॾाए कुर्ब जो कोट ठाहे, जान सां जुड़िजी वेंदी आहे। जॾहिं वतायो फ़क़ीर रही टिकी मोकिलाए हलियो वियो त वाट में फ़क़ीर खे हिकु निहायत सुहिणी मनमोहणी औरत ॾिसण में आई। सो वधी अची वेझो थी खांसि पुछणु लॻो त माई तोखे का इश्क जी हक़ीक़त मालूम आहे त मूंखे बि सम्झाए, ऐं तो बि कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं सां इश्क ज़रूरु कयो हूंदो। औरत खिली चयुसि, तिखी तेज़ आहे नज़र इश्क जी, तो भूरीअ खे कहिड़ी ख़बर इश्क जी। दोस्तों, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।